अरस्तू पंहिंजे दौर जे हिकिड़े वॾे बादशाह सिकंदर आज़म जो उस्तादु हुयो। जंहिं दरसगाह में सिकंदर आज़म पढ़ंदो हुयो उते औरतूं छोकिरियूं शागिर्द बि हुयूं। अरस्तू पंहिंजे शागिर्द सिकंदर आज़म खे चयो त कॾहिं बि औरत जे पोयां न वञजांइ। जॾहिं इहा ॻाल्हि छोकिरियुनि खे ख़बर पई त उन्हनि खे उस्ताद पंहिंजे अरस्तू ते ॾाढो गुस्सो आयो। उन्हनि छा कयो जो हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरी उन पंहिंजे उस्ताद अरस्तू जे पोयां लॻाए छॾी। कुझु ॾींहंनि खां पोइ उन छोकिरीअ पंहिंजे मंड में पंहिंजे प्यार में अरस्तू खे आशिक़ करे छॾियो ऐं आस्ते आस्ते अरस्तू जेको हिननि जो उस्तादु हुयो, जेको सिकंदर आज़म जो बि उस्तादु हुयो, उहो उन छोकिरीअ जे इश्क में गिरफ़्तार थी वियो। छोकिरनि सभिनी जो हिकिड़ो मख़सूस प्लान ठहियलु हुयो। जॾहिं उन छोकिरी जे इश्क में अरस्तू मुकमिल तौरु गिरफ़्तार थी वियो त उन छोकिरीअ हिकिड़ी मख़सूस जाइ सिलेक्ट कई ऐं अरस्तू खे चयईं त मुंहिंजी फरमाइश ते, मुंहिंजी इश्क जे ख़ातिर ऐं मुंहिंजी ख़्वाहिश जे ख़ातिर तूं घोड़ो थी त मां तुंहिंजे मथां चढ़ां। अरस्तू घोड़ो थियो ऐं उहा छोकिरी अरस्तू जे मथां चढ़ी वेठी। इहो सॼो लका उन्हनि छोकिरियुनि बि ॾिठो पिए ऐं सिकंदर आज़म बादशाह जेको हुयो, छोकिरियुनि सां जेको गॾु हुयो, उन्हनि बि ॾिठो पिए। जॾहिं अरस्तू घोड़ो थियो, उहा छोकिरी जॾहिं अरस्तू ते सवार थी त उहे सभु सिकंदर आज़म बादशाह ऐं छोकिरियूं ॿाहिरि निकिरी आयूं। सिकंदर आज़म बादशाह पंहिंजे उस्ताद अरस्तू खे चयो त तव्हां त साईं मूंखे पिया रोकियो त छोकिरियुनि जे पोयां, औरतुनि जे पोयां न लॻिजां, उन्हनि जे चवण में न अचिजां, पर हिते त ॻाल्हि ई ॿी आहे, हिते त तूं पाण घोड़ो लॻो पियो आहीं। अरस्तूअ सिकंदर आज़म बादशाह खे चयो त मां तोखे अॻु बि रोकियो हुयो ऐं हाणे बि रोकियां थो, ऐं मां तोखे इहो चवां थो त जेकॾहिं इहे छोकिरियूं, इहे औरतूं मूंखे घोड़ो बणाए सघनि थियूं त इहे सुभाणे तोखे गॾह बणाईंदियूं।